अहिड़े शख़्स खे खणण में, पर सिंध दुश्मन इहो बि सम्झनि त अॼु सिंध जी हिक कुंड कच्छ में हिकु बशीर ख़ान पैदा थी चुको आहे। दुश्मन इहो सम्झनि त असांखे मारण सां असांखे ख़तमु नथा करे सघनि, असांजा टे खचाव असांखां मल्टीपल उहे शयूं थियनि। बशीर ख़ान जो वञणु न सिर्फ़ु असांजी क़ौमी तारीख़ खे धक आहे, पर उन सिंधीअ लाइ जेको हाणे पाकिस्तान जी कुर्सीअ खे पूॼा करण मां बेज़ार थी चुका आहिनि। हर दौर में सिंध जो कार्ड इस्तेमालु कंदड़ सिंध सां बेदर करण वारा पाकिस्तानी करसीरा पुजारी असांखे ख़तमु करण जी कोशिश में लॻा पिया आहिनि। हाणे वधीक असांखे पंहिंजे भाउरनि जा लाश बर्दाश्त थींदा ऐं भेनरुनि सां वेझनि असां खां बर्दाश्त कोन थींदो। बशीर ख़ान जो क़त्ल दुश्मन जो खुले आम ऐलान आहे सिंध सां दुश्मनीअ जो। जे अॼु बि असां इन ऐलान खे न सम्झियोसीं त असां कॾहिं बि हिन ग़ुलामीअ जी ज़िंदगी मां न निकिरी सघंदासीं। असांखे पंहिंजी आराम जी ज़िंदगी मां निकिरणो पवंदो, न त इहे पिया असां भाइरनि जा लाश ॾिसंदासीं, उहे भार जेको पंहिंजो आवाज़ उठाइनि था, ऐं न त वरी उहे भार जेका गुरबत जी सिस्टमैटिक मार्जिनाइज़ेशन में ख़तमु था थींदा वञनि। उहे वरी गुरबत सां पिया खॾिया वेंदा। हर सिंधीअ खे उहो सम्झणु खपे, हर सिंधीअ खे उहो सम्झणु खपे त हिन आर्टिफिशियल मुल्क मां कोई बि सिंधी सेफ न आहे। उहे छो न पाकिस्तान जा पुॼारी हुजनि या पाकिस्तान जे ख़िलाफ़ हुजनि, पर उहो पहिरां सिंधी आहिनि ऐं तंहिंजे करे उहे वठिया वेंदा। ऐं गुज़िरियल 65 साल असांजी तारीख़ शाहिद आहे त सिंध दुश्मन जी नज़र में असां सिंधी आहियूं, पोइ छो न केॾो उनजे कढ हलण जी कोशिशि कयूं। हाणे वक़्तु अची वियो आहे त असां पंहिंजी राह खे पाण ठाहियूं। अचो त गॾिजी हिन ख़्वाहिश मुल्क मां जिंद छॾायूं, जंहिं वटि न इंसानियत जी इज़त आहे, जंहिं वटि न औरत जी इज़त आहे, ऐं उनखां असां वटि ॿियो कोई बिलो न आहे, ॿियो कोई रस्तो न आहे सवाइ सिंध जी आज़ादीअ में। ऐं इहो ई पैगाम हुयो अदा बशीर ख़ान जो, ऐं इहो ई पैगाम हो DM साहिब जो, इहो ई पैगाम आहे असांजे सभिनी शहीद भाइरनि जो जिन इन धरतीअ लाइ क़ुर्बानी ॾिनियूं। महिरबानी।